अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजे पेज ते आहियो। हिकु बादशाह हुयो, उनखे औलाद कोन पई थिए। उहो ॾाढो भॻो पीरनि ॾे फ़क़ीरनि ॾे, पर हुनखे औलाद कोन पई थिए। आख़िरकार ॿियनि बादशाहनि चयो हिनखे, चई बादशाह सलामत, तव्हां ॿी शादी कयो, तव्हांखे औलाद थिए, धीउ या पुटु थिए, जेको सुभाणे बादशाही संभाले। आख़िर मजबूर थी पियो, पंहिंजी राणी खे चई त मां तोखां दिलि नथो खणी सघां, जंहिं मूंखे इजाज़त ॾिनी मां ॿी शादी कयां। हुनजो ठीकु आहे, तूं भली कर ॿी शादी। हिन वज़ीर खे मोकिलियो, चई वञी ॾिस कंहिं बादशाह वटि को संग आहे त मूंखे वठी ॾे। वज़ीर निकिरी पियो, हलंदो आहे, हिकु जाइ ते ख़बर पियो त फलाणो बादशाह आहे, उनजी धीउ वेठी आहे। अचे उन सां मिलियो, उनखे हाल वाल ॾिनई, मां फलाणे मुल्क जो बादशाह, मां हुनजो वज़ीर आहियां, हुनखे शादी करणी आहे, औलाद कान्हे का। अगरि तव्हां ॾियो छोकिरी पंहिंजी त पोइ मां बादशाह खे वञी ॿुधायां। हुनजो ठीकु आहे, अगरि बादशाह आहे त पोइ असां ॾींदासीं हुनखे। हुनजे बादशाह खे ॿुधायो, बादशाह तयारियूं कयूं शादी जूं, पंहिंजी शादी करे आया। वक़्तु गुज़रंदो रहियो। आख़िर हिनखे उन खां हिकिड़ी धीउ थी। धीउ जो ॼाई त ॿी जॻह हिनजी राणी, उनखे वॾो साड़ ऐं हथसु थियो, हुनखां औलाद हिनखे थी आहे, हाणे समूरो प्यारु त उनखे मिलंदो। हुन ओॾी महिल दाई खे घुरायो, दाई खे चई ॻाल्हि ॿुध, हिनखे जेका धीउ ॼाई आहे न, खणी वञी मारे उछले छॾियो वञी। जी राणी, मां जे मारे उछले छॾींदो, बादशाह त मूंखे मारे उछले छॾींदो। जी बादशाह त मां पंहिंजे पाण मुंहुं ॾींदुसि, तूं खण हिनखे। ओॾी महिल हुन जेको त कपिड़ा हुनखे पाराए चादर वेड़े, ओॾी महिल खयो, दाई हुनखे सिधो आई हिकिड़े झंग में। चई हिन सासी खे जो मां मारिया त अलाह जो कहर मथां पवंदो। हिन वण हेठो सुम्हारियासीं, मथां चादर ॾेई, मन खे इंसान घथ अची वञे। उते फिटी करे उहो मोटी आई दाई। अचे हिनखे चई मां त हुनखे मारे उछले छॾियो, पर बादशाह खे छा चवां, छा ॼाओ आहे। खणी हिकिड़े बांदर जो बचो हुनखे ॾिनई, चई हे वञी बादशाह खे चइबा हे ॼाओ आहे। बसि उहो बचो खणी चई बादशाह खे ॾिनई, ओताक में सॾु करे, चई त राणी खे जेको थिए बांदर ॼाओ आहे। बादशाह खे वॾी कावड़ अचे, इंसान मूं बांदर पैदा थियो। चई हलो ठीकु आहे। कुझु ॾींहं गुज़रिया, जेॾी महिल राणी वञी सही थी त राणी खे त ख़बर ई त मूंखे धीउ ॼाई आहे, पर हिननि जो प्लान, बादशाह हुकुम ॾिनो त हिन राणी खे खणी कंहिं झंग में उछले अचो, बसि मुंहिंजे कम जी न आहे हीअ। ओॾी महिल ई नौकर चाकर निकिता, ओॾी महिल हिनखे लटा कपिड़ा पाराए ॿिया खणी चई झंग में फिटी करे मोटी हलिया विया। हिन हेॾे होॾे ॾिठो, हिन केॾी ख़बर झंग मां कीअं ॿाहिरि निकिरबो। ॾिठई त हिकिड़ी भुंगड़ी ठधल आहे, उन में कोई शिकारी शिकार अचे कंदा हे हो, वञी उनजो पासो वरितई, वञी उते उन रहणु शुरू कयो। हिन हाणे वठि हुन छोकिरी खे, छोकिरी जो उते पई उतले रोए पई नंढड़ी, त उते रहंदियूं ॿ मायूं जादूगरनियूं जेके उते ईंदियूं हुयूं। उनजो ॾिठो त माना हे छा, हे छोकिरी नंढड़ी पई आहे हिते। उन ॿिन्हिनि खयो उतां उनखे सिधो खणी पंहिंजे घर आयूं। उहे बि उते झंग में रहंदियूं हुयूं। उते हुनखे तात पाल कयूं, हुनखे चई असांखे त औलाद कोन्हे, असांजो कमु आहे जादू जो, ऐं हिनखे असां पंहिंजी धीउ थियूं कयूं। हाणे उहे ॿई भेणूं हुयूं। अचे हिनखे पालियऊं, माउ वारो हिनखे प्यारु न हो, अॼु नंढी सुभाणे वॾी। जेॾी महिल जे वॾी थी त उन जेके जादूगरनी उन्हनि मां हिकिड़ी मरी वई, बाक़ी वञी हिकिड़ी बची। उन हिनखे चयो ॻाल्हि ॿुध, तूं हाणे वॾी बि थी वई, असां तुंहिंजी माउ न आहियूं। चई भाई तव्हां केरु हो? चई असां जादू कंदी आहियूं, जादूगरनी आहियूं असां, तुंहिंजी माउ अञा ॿी आहे। चई पोइ मां तव्हां वटि कीअं आयसि? चई तूं फलाणे बादशाह जी धीउ आहीं, असांखे पंहिंजे जादू जे ज़रिए ख़बर आहे असांखे, तुंहिंजी माउ खे हुननि खणी झंग में फिटी करे छॾियो आहे, ऐं जेका तुंहिंजी जेका वेगी माउ आहे उहा असांजी अॻ में संगतियण हुई, उहा बि जादू ॼाणंदी आहे, पर असां खां वधीक जादू हुन वटि आहे। इन जे करे तूं हुन जो मुक़ाबिलो न करे सघंदी, तूं हाणे मोटी वञ ओॾे, मुंहिंजी हयाती भलाए छा आहे। हाणे ॾिठी त हूअ चई तूं जेका मुंहिंजी भेण उहा मरी वई, मां सुभाणे मरी वञा, हिन झंग में तुंहिंजी केरु मालिकी कंदो? हिन खे कुझु जादू पोइ सेखारींदी हुयूं। चई पोइ कीअं मूंखे उहो सुञाणंदा? चई हुननि जे ख़ानदान में हिकिड़ो तिर जो निशान आहे, जेको तुंहिंजे बि निड़ ते तिर जो निशान आहे, बादशाह जे ख़ानदान में आहे, बादशाह खे बि तिर आहे, ऐं तोखे बि इहो तिर आहे निड़ ते। इन तिर वसीलो तो सुञाणंदा। तुंहिंजी माउ हाणे झंग में अथई, वञी हुनखे पोइ तूं ॻोल्हे। चई हुनखे मां पोइ कीअं ॻोल्हियां? चई हीअ अथई चादर, हीअ चादर वेड़े, ऐं तूं चवंदी मां फलाणी जाइ ते, उन जाइ ते वञी निकिरंदीअ। हिन चादर में सभु कुझु अथई, ऐं जादू में हिनखे सॼो ॿुधायूं।
चई हाणे पहिरियों तूं वञ हिकिड़ो जबल जे समुंड जे किनारे ते उते वञ, उते हिकिड़ो पखी रहंदो अथई, उन पखी जो पर पाण सां गॾु खणी वेंदीअ, पोइ तूं हुन सां मुक़ाबिलो करे सघंदीअ पंहिंजी सोटेली माउ सां। हूअं तूं न करे सघंदीअ, उहो तूं ज़ोर आहे जादू में। चई ठीकु आहे। वरी होॾो बादशाह जो ॾिठो त भणाए छा 15-20 साल थी विया आहिनि, मुंहिंजी धीउ आई कान्हे का हेॾे, वई काॾे। उन ओॾो जेको त पंहिंजे वज़ीर जे पुट खे चयो त तूं वञ, वञी जांच वञी कर त छा ॻाल्हि आहे। 15-20 साल थी विया आहिनि, छाकाणि मुंहिंजी धीउ खे हेॾे न वठी आया आहिनि पंहिंजे फलाणे बादशाह ॾे। उहो उतां आयो त बादशाह न हुजे, नौकर चाकर हुजनि। चई मां आयो आहियां हुन सां मिलणु जेको त बादशाह हो, जंहिंजे घरों शादी कई तव्हांजे बादशाह, मां हुन राणी सां मिलणु आयो आहियां। उतां नौकर वञी अंदरि वञी ॿुधायो त फलाणे बादशाह मोकिलियो आहे फलाणे राणी जांच लाइ, पर उहा त कान्हे का। जेका अॻी हुनजी ज़ाल हुई उन चयो ठीकु आहे न, खे ॾिसर कर। हे वज़ीर जो पुटु वियो ओॾे, चई छा आहे? चई मां हुनखे ॻोल्हण जे लाइ आयो आहियां, किथे आहे उहा? चई हूअ त कान्हे का, पर हाणे मोटी तूं बि कोन हुई थिए। चई इहो कीअं? हुन छा कयो, राणी जो जादू पढ़ी हिनखे चतूं करे छॾियईं, तोतो करे छॾियईं हिनखे तोतो कंहिं ओॾी महिल हिनखे उॾारे छॾियईं, हल तूं बि हाणे। उहो पाण तोतो थी वियो, पखी थी वियो, हाणे उहो बि उतां उॾामी आयो सिधो। उहो बि अचे उते वेठो जिथे हुन छोकिरी खे अचिणो हुयो, उते जे वण हेठो, वण जे मथां वेही रहियो, उते मेवा खाए पियो, छा के चतूं थी वियो इंसान मूं। उते उहो छोकिरी जो पति ॾिठे त जबल जी चोटी ते उहो पखी वेठो आहे जेको मूंखे पंहिंजी माउ ॾसियो हुयो जादूगरणी। हाणे इन ॾे पछे कीअं माण्हू? हिते सोचे पई, ॾिठई त मथां चतूं जेको थो ॻाल्हायो हिन सां। चई चतूं तूं ॾे वार, तूं कीअं हिते आयो आहीं? चई ॻाल्हि हीअ, मां चतूं न आहियां, मां इंसान आहियां, फलाणे मुल्क जो बादशाह आहे न, त उन जे वज़ीर जो पुटु आहियां मां वियो हुउसि फलाणी बादशाह जी जांच ते, पर उते मूंखे हुन जादू हणी ऐं मूंखे तोतो करे हेॾे उमाणे छॾियईं। मां इंसान आहियां, हाणे मां इंसान थियां कीअं? हुनजो ठीकु आहे, मां त तोखे इंसान कंदुसि, पर हाणे हिकिड़ो कमु मुंहिंजो कर। चई कहिड़ो? चई पखी साम्हूं ॾिसींदो जबल जी चोटी ते वेठो अची, हा। चई न मुंहिंजो हिकिड़ो पर पटे आहे। पोइ चतू ओॾी महिल उॾामियो, वञी उतां पर पटे अची हिनखे ॾिनई। हिन छा को हुन पर ते कुझु पढ़ी, हिन चतू जे मथां जो घुमाए थो, साॻियो ई शहज़ादो थी पियो। वज़ीर जो पुटु हुयो, सुहिणो बि हुयो, शहज़ादो थी पियो सफ़ा। चई छा आहे हाणे? चई ॻाल्हि हीअं आहे, मां उन ई बादशाह जी मां धीउ आहियां, हाणे मुंहिंजी माउ खे हुननि झंग में फिटी करे छॾियो आहे, हाणे ख़बर न आहे त कहिड़ी जाइ ते आहे। उन चयो ठीकु आहे, हल मां बि हुनखे ॻोल्हियां पियो, पर हाणे हलूं कीअं होॾे? चई हेॾे आ, चादर हुन जे मथां विधईं, चादर खे चई हल फलाणी जाइ ते। हाणे चादर हिन खणी सिधो हुते आई झंग में। हाणे हुते ॻोल्हींदा पिया अथनि, आख़िरकार ॾिठो त हिन जी माउ वेठी आहे, पर लटा कपिड़ा फाटल, फ़क़ीराणी सफ़ा थी वई उतड़े। ॾिठई त मुंहिंजी माउ इहा ई आहे। अचे माउ सां अचे मिली, भाकुर पाए रोअण में शुरू थी विया ॿई, धीउ ऐं माउ। आख़िर पंहिंजी माउ खे ॿुधाईं त मां ई तुंहिंजी धीउ आहियां, जंहिंखे झंग में फिटी करे विया। हे निशान ॾिस, ख़ानदानी निशान आहे मूंखे लॻल आहे, तिर जेको आहे मुंहिंजे निरड़ ते। त मूंखे पंहिंजी हुन माउ ॿुधायो आहे, जेके मूंखे पालिनी 2 जादूगरणी, उन्हनि खे मूंखे ॿुधायो आहे सॼो, चयो मां तुंहिंजी धीउ आहियां। पोइ हिन ॾाढी उहा ख़ुशि थी। ओॾी महिल वरी उहा ई चादर वेड़े वरी उतो निकिता, सिधो आया बादशाह वटि उते ॾेई। अचे बादशाह खे सॾु करायो हिननि, बादशाह आयो, बादशाह त हुनखे सुञातो पंहिंजी ज़ाल खे, ऐं हिनखे चई त तूं अञा ताईं जेरी हुई? चई मां त जेरी आहियां, पर तुंहिंजी धीउ हीअ अथई, मां धीउ ॼणी, पर तूं मूं इतबार कोन कयो। हुननि तोखे बांदर जो ॿचो हाणे ॾेखारियो। हिनखे चई मुंहिंजी धीउ आहे त सबूत कहिड़ो आहे? हुन जी धीउ छा कयो ॾेखारियईं? चई हे तिर तव्हांजो ख़ानदानी तिर आहे न, तोखे बि आहे न इहो? चई हा मूंखे बि आहे। चई पोइ हे आहे, हे मुंहिंजो, चई मां पंहिंजा कपिड़ा उहे खयो आई आहियां जेके मूंखे पाराए हिननि फिटी कयो ऐं चादर में वेड़े उते रखियो हुओ मूंखे झंग में, उहे मां खयो आई आहियां। हिन ओॾी महिल हुकुम ॾिनो त हुन दाई खे वठी अचो वञी। बादशाह हुन दाई खे वठी आया, दाई खे चादर ऐं उहे कपिड़ा कढी ॾेखारिया हुन बादशाह। चई हे कपिड़ा चादर कीअं आहिनि? चई बादशाह सलामत, हे त तव्हांखे छोकिरी जाइ हुई, मूंखे ग़लती माफ़ी मूंखे मिले, हितां छोकिरी जाइ मां उनखे कपिड़ा पाराए चादर मां वेड़े उनखे झंग में फिटी करे आयो। तव्हांजी राणी मूंखे चयो हुयो त हिनखे वञी क़त्ल करे उछलिया झंग में, मूंखे उनजो हुकुम हुयो, मूंखे ग़लती माफ़ी ॾियो। चई ठीकु आहे, तोखे ग़लती जी माफ़ी आहे, यानी की हीअ मुंहिंजी धीउ आहे। चई बादशाह हीअ ई तव्हांजी धीउ आहे, इहो तिर हिनखे हुयो, ऐं इन जी गवाही मां ॾियां थी।
चई भाई हुन बांदर जो बचो कान हूंदो। चई इहा मूंखे ख़बर न कान हूंदी। पोइ हिन बादशाह खे ॿुधायो हुन छोकिरी त तुंहिंजी ज़ाल जेका वरी जादूगरणी आहे, जन मूंखे पालियो आहे, हे उनजी संतियाणी आहे ऐं वॾो जादू हिन वटि इल्मु आहे। चई हलो हाणे होॾे। जॾहिं महलात में आया त हुनजो ॾिठो हिननि खे, त हुन ओॾी महिल जादू पढ़णु शुरू कयो। जादू पढ़णु शुरू कयो। हुन जादू पढ़ी जॾहिं हिननि जे इशारो जो कई त हिन छा कयो, उहो पर कढी ऐं खणी अॻियां ॾिनई। हुन जादू जो असरु न थियो हिननि ते। हिन वरी कुझु पढ़ी हुन पर जे मथां, पर जो हुन उछल जो हयईं त हो माना बांदरी थी वई। बांदरी थी वई त नौकरनि खे हुकुम कई लठियूं हणी ॿाहिरि कढी छॾियो। हाणे पोइ लठियूं हणी उनखे राणी खे ॿाहिरि हुननि कढी छॾियो। हाणे बांदरी थी वई। हो त निकिरी वई, झंग में हली वई। पोइ हिते हे जो त ख़ुशि थी वियूं, रहणु लॻा। ऐं बादशाह हुन खां माफ़ी वरिती, पंहिंजी ज़ाल खां मूंखे माफ़ु कजांइ। ओॾे मां सोच कई न सम्झ कई ऐं तोखे मां वञी झंग में फिटी करे आयुसि, पर मूंखे माफ़ी ॾे। चई भाई हे छोकिरो केरु आहे? पोइ हुन ॿुधायोसि त हे मुंहिंजे बाबे वटि जो जेको वज़ीर हुयो, हे उनजो पुटु आहे जेको मूंखे ॻोल्हणु आयो ऐं हिन उनखे तोतो करे छॾियो हो। चई हा, वॾी जी हरामज़ादी। चई उहा जादू जे खेल में माना सॼो कमु करे पई ऐं बांदर जो बचो जेको हुन ॾिनो उहो मां जादू सां ई पैदा कयो हुन। चई हा ठीकु आहे, मां तव्हां ॿिन्हिनि जी शादी थो करायां ऐं मुंहिंजी हाणे हुकूमत बि तव्हां ई संभालियो। तूं मुंहिंजी धीउ आहीं ऐं हो त जेको त तुंहिंजे पीउ जो जेको वज़ीर आहे उनजो पुटु आहे। हाणे इहो ई मुंहिंजो ई बचो आहे बसि। पोइ हुनजी शादी कराए उते ऐं पंहिंजे माउ पीउ हुन नियापो मोकिलियो। पोइ हुनजा माउ पीउ बि आया, बादशाह हो बि आया, हुन शादी में शामिलु थिया। कल्ह शाम ॾिठोसीं त वञनि पिया पंहिंजूं बासूं कया। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।